हयात पिताफ़ी माथिरो मोमल जी माड़ी के मिलाईंदड़ पुल 2 सालनि खां टुटल हुअण करे आवाम सख़्त परेशानी खे मोड़ण लॻो आहे। केतिरो ई अरसो गुज़रण बावजूद कंहिं बि आला अमलदार नोटिस न वरितो। पुल तां गुज़रंदड़ ॻोठाणनि अली मोहम्मद, मुनीर अहमद ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी खे ॿुधाईंदे चयो त हीउ पुल केतिरे अरसे खां टुटल आहे, जंहिं करे खेनि सख़्त परेशानी खां मोड़ण पए थो। हुननि ॿुधायो त जॾहिं कमंद जी मौसम ईंदी आहे तॾहिं ॿेले मां वण कढी पुल मथां रखी करे पुल खे जोड़ियो वेंदो आहे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी तौर ते पुल खे नए सिरे सां ठाराए ॾिनो वञे। महिरबानी करे सरकार के असां अपील था कयूं त असांखे पुल खपे। कमनि जो सीज़न ईंदो आहे त असां ॿेले खां काठियूं कपे करे ते हिते ॾियूं था, पोइ वरी उन खां पोइ साॻियो हाल आहे। कमंद जी मौसम ईंदी आहे त हिन ते ॿेले मां काठियूं कपे कंदे रखियूं वेंदियूं आहिनि ऐं उन खां पोइ असांखे जेको आहे न इहा पुल नाकारा थी वेंदी आहे। असांखे वॾी तकलीफ़ आहे। सरकार खे अपील थी कजे त असांखे इहा पुल ठाराए ॾिनी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।